निगरान वज़ीर-आज़म अनवर उल काकड़ जो चवणु आहे त पीटीआई चेयरमैन जी गिरफ़्तारी में निगरान हुकूमत जो को किरदार नाहे। अॻूणो वज़ीर-आज़म कानून मूजिब गिरफ़्तार थियो ऐं इल्ज़ामनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पीटीआई चेयरमैन के जिस्मानी तौर जेल में को ख़तरो नाहे। निगरान हुकूमत अहिड़ो कहिड़ो कमु कयो जो धुर हुअण जो तासुर ॾिनो पियो वञे। तालिबान खे चङे नमूने ख़बर आहे त टीटीपी पाकिस्तान ख़िलाफ़ किथां कार्रवाई करे रही आहे। टीटीपी विच में एशियाई रियासतुनि न पर अफ़गान धरती ते सरगर्म आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऑस्ट्रेलिया खे 241 रन जो टारगेट ॾेई छॾियो। मेगा इवेंट जी हर मैच में वॾो स्कोर कंदड़ भारतीय टीम फाइनल में रुगो 240 रन ते ढेर। स्टार बैटर विराट कोहली ऐं केएल राहुल जूं 50 भारतीय कप्तान रोहित शर्मा जूं तेज़ रफ़्तार 47 रन 6 रांदीगर डबल फिगर्स में भी दाख़िल न थी सघिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद जो इज़हार। संदसि चवणु आहे त मुल्क शफ़ाफ़ चूंडुनि लाइ तरफ़ वञी रहियो आहे। एमपीपी चूंडुनि लाइ मुकमल तौर तयार आहे। इलेक्शन कमीशन ते मुकमल एतमाद आहे त उहा शफ़ाफ़ चूंड कराईंदी। पीपी वाहिद पार्टी आहे जेका हर क़िस्म जे माहौल में चूंड वेहण जी सलाहियत रखे थी। 8 फरवरी ते पीपी मुल्क जी अक्सरियत पार्टी बंडी साम्हूं ईंदी। आम माहौल माण्हुनि लाइ चूंडुनि लाइ साज़गार आहे। इलेक्शन वक़्त ते थियणु घुर्जे। IMF पाकिस्तान जे तरक़ियाती बजट ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। रिपोर्ट में चयो पाकिस्तान जी तरक़ियाती बजट बर्दाश्त करण जोगी नाहे। नज़रसानी मुकमल करण लाइ 10.7 ट्रिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। तरक़ियाती मनसूबनि लाइ घुर्बल फंडिंग हलंदड़ साल जी तरक़ियाती बजट 727 अरब रुपयनि खां 14% वधीक आहे। तरक़ियाती मनसूबनि जी चूंड लाइ 5 सालनि जी पॉलिसी ठाहिणी पवंदी। मुस्लिम लीग नून अॻवान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पीटीआई चेयरमैन खे मुल्क मथां भरण जो नतीजो अवाम भोगे रहियो आहे। शहबाज शरीफ खे साफ़ पाणी वारे केस में तलब करे आशियाना स्कीम में गिरफ़्तार कयो वियो। पीटीआई चेयरमैन 5 सालनि ताईं अदलिया समेत मुल्की इदारनि सां हथ चुरान कई। शहज़ाद अकबर मरियम नवाज़ जे कमरे में कैमराऊं लॻाए तस्दीक कई। माण्हुनि जा पटका लाहींदड़ माण्हू हाणे किथे गुम आहिनि। गज़ा में गॾियल क़ौमुनि जे हिक वधीक स्कूल ते इसराइली फ़ौज जी बमबारी। 2 स्कूलनि ते हमलनि सबबि 200 फ़लस्तीनी शहीद। अमरीका इसराइल हमास सां जंग बंदी बाबति मुआहिदे जे अफ़वान खे रद्द करे छॾियो। जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम न्याय सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ सरगर्म। धरती धणी क़ौमी काज खे हिकु दफ़ो ॿीहर यादगार बणाइण लाइ सरगर्म। मुख़्तलिफ़ शहर जे स्कूलनि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं मच कचहरियूं। जाती भरिसां जानी हाजी उस्मान थई में सक़ाफ़ती कचहरी। फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। हैदराबाद जे इलाइक़े नसीम नगर मां पोहरियत नींगर जो लाश। रशीद खोसे जे वारसनि तरफ़ां घर मालिक ते तशदुद करण जो इल्ज़ाम। गिरफ़्तार। काज़ी अहमद में वेशी मुड़स घरवारी खे पाना हणी क़तल करे छॾियो। नकारा गोरा जी सुंदरी मिस यूनिवर्स जो मुक़ाबलो खटे वरितो। आलमी हुस्न जे मुक़ाबले में थाईलैंड जी 2 ऐं ऑस्ट्रेलिया जी 3 पोज़ीशन।